नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पनु आकिल पाक आर्मी में भर्ती थियण लाइ वेंदड़ खानवाड़ कोटड़ी कबीर ऐं ठरी मीरवा वासे 6 नौजवान धाड़ियल नथां अगवा थी विया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुर्तज़ा बोहियो मूजिबि ॻोठ सावण सहते जो रहवासी सरफराज़ अहमद सहतो, कोटड़ी कबीर जो रहवासी अहमद ख़ान बला ऐं ठरी मीरवा जो फिदा हुसैन मला पनु आकिल सांगी थाणे जे हद मां पुरस्कार नमूने अगवा थी विया आहिनि। पाक आर्मी में भर्ती थियण लाइ वियल नौजवान राति देर सां रोहिड़ी टूल प्लाज़ा खां सांगीअ जे विच ते रिक्शा में सवार थी वञी रहिया हुया त हथियारबंद नथां अगवा थी विया आहिनि, जॾहिं त साणनि गॾु वियल हमीद मला ऊंधाईअ जो फ़ाइदो वठी भॼी वञण में कामयाब थी वियो, जंहिं सांगी थाणे ते पहुची पुलिस खे इतला ॾिनो ऐं वारसनि खे पिणु इतला कयो। इतला मिलण खां पोइ अगवा थियलनि जा वारस सांगी तरफ़ रवाना थी विया आहिनि। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त ॻोठ सावण सहते जो रहवासी सरफराज़ अहमद सहतो, कोटड़ी कबीर जो रहवासी अहमद ख़ान बला ऐं ठरी मीरवा जो फिदा हुसैन मला पनु आकिल सांगी थाणे जे हद मां पुरस्कार नमूने अगवा थी विया आहिनि। पाक आर्मी में भर्ती थियण लाइ वियल नौजवान राति देर सां रोहिड़ी टूल प्लाज़ा खां सांगीअ जे विच ते रिक्शा में सवार थी वञी रहिया हुया त हथियारबंद नथां अगवा थी विया आहिनि, जॾहिं त साणनि गॾु वियल हमीद मला ऊंधाईअ जो फ़ाइदो वठी भॼी वञण में कामयाब थी वियो, जंहिं सांगी थाणे ते पहुची पुलिस खे इतला ॾिनो ऐं वारसनि खे पिणु इतला कयो। इतला मिलण खां पोइ अगवा थियलनि जा वारस सांगी तरफ़ रवाना थी विया आहिनि।